थकवा ना आहिनि। ओ मुसलमानो, अल्लाह ताला पंहिंजे महबूब जूं 5 सिफ़तूं इन आयत करीमा में बयान फरमायूं आहिनि। घणियूं सिफ़तूं? 5 सिफ़तूं। हिक सिफ़त हाणे नोट फरमाईंदा हलजो। नंबर 1 अल्लाह साईं फरमायो त मिन अनफुसिकुम, अव्हां मंझां आयो आ, माना अव्हां जो पंहिंजो आ। लफ्ज़ त ॿुधो, रब करीम ॿियो नंबर सिफ़त हीअं बयान फरमाई, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। थुल्हनि लफ्ज़नि में ॿुधाया त अहिड़ो रसूल आयो अथव जेको तव्हांजी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ समझंदो आ। नंबर 3 रब करीम फरमायो, हरीसुन अलैकुम, जेको तव्हांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जे कामयाबीअ जो ॾाढो हरीस आ। नंबर 4 उहो तव्हां मोमिननि जे लाइ वॾी शफ़क़त करण वारो आ। ऐं 5 सिफ़त त उम्मत ते वॾो मेहरबान आ। मिन अनफुसिकुम ते थोरो ॻाल्हायूं ऐं मुंहिंजा भाउरो, मिन अनफुसिकुम रब फरमायो त तव्हां मंझां आयो आ, यानी अव्हां बि इंसान आयो। मुंहिंजो प्यारो रसूल बि इंसानी लिबास में आयो आ। आहे मां अल्लाह जो नूर, हकीकत में मां रब जो नूर आ। पर शुक्र कयो, इहा इज्जत मां जिन्ननि खे न ॾिनी, जिन्ननि मां को रसूल करे मोकिलिया हा, हुन खे इज्जत मिली वञे हा। जिन्न चवनि हा रसूल असांजो आ, असांजी क़ौम जो आ, असांजी इज्जत आ, असांजो फ़ख्र आ, असांजो पंहिंजो आ। जेकॾहिं मलाइकनि मां रसूल अचे हा, मलाइक चवनि हा त रसूल असांजो आ, असां मंझां आहे, असांजो पंहिंजो आ। पर रब तो चवे त इंसानो, मां रब जो इहो थोरो न लाहे सघंदो हुयो मुंहिंजो नूर, पर मां तव्हां इंसाननि जे सूरत में पंहिंजो महबूब मोकिलियो आ। भली तव्हां फ़ख्र कयो, शुक्र कयो, जुलूस कढो, जलसा कयो, नंगर कयो, न्याज़ कयो, जलसा कयो, घिटियूं सिंगारियो, घर सिंगारियो, रोड सिंगारियो, रस्ता सिंगारियो, ऐं इहो फ़ख्र सां चओ त रसूल असांजो पंहिंजो आ। अल्हम्दुलिल्लाह। साईं मुंहिंजा रब फरमायो त रसूल तव्हांजो पंहिंजो आ, रसूल असांजो आ। चओ रसूल, ज़ोर सां ॻाल्हायो। जंहिंजो रसूल आ उहो ख़ुशियूं बि कंदो, जंहिंजो रसूल आ उहो ख़ुशी कंदो। ईद जे ॾिहाड़े को निभागो रुठो वेठो हूंदो, रोडनि ते सुम्हियो पियो हूंदो, असां नाराज़ आहियूं, असांजो एहतिजाज आ, असां एहतिजाज जी जुलूस नथा कढूं, पर असां रब जे शुक्राने जा जुलूस कढंदा आहियूं। न आई मोट न आई। हाणे घणो चवराईंदो मां बसि कयूं, हलियो वेंदुसि। जेका ॻाल्हि हुजे ईअं बि थींदो आहे जीअं तव्हां था कयो। ॻाल्हायो मूंसां। रब तो चवे शुक्र कयो, तव्हांजो पंहिंजो रसूल आ। दुख में तव्हां सां शरीक आ, सुख में तव्हां सां शरीक आ। दुख तो पुजेव, दुख में अची तो पुजेव, खुशी अथव तव्हांजे ख़ुशीअ में रसूल ॾाढो ख़ुशि आ।
मुझे महबूब जी दरबार में केतरा ही दुख्या ईंदा मुझो साईं उन्हनि जी सणाई कंदो वेंदो हो। हजरत अनस बिन मालिक मशहूर हदीस खूह खणायई अरबस्तान जी जमीन मुझा सुना पथरेली जमीन खूह खणायई वडी मेहनत सा खूह खयो वियो पानी खूह मां थोड़ो निकतो सो बि कौड़ो निकतो असां भी खूह खणण वारा उन ही महिल सभई गॾिजी दुआ घुरनि हा मुझो रब करीम कबूल फरमाए हा। रब कबूल करे आया न जरूर कबूल करे आ छो त जॾहिं तो असां गुनहगारनि जी दुआ कबूल तो करे त पंहिंजे प्यारनि जी दुआ कीअं न कबूल करे हा। ऐ मुसलमानो पर इया वाट उन्हनि खे नजर आई हेडी वडी तकलीफ आ हेडी वडी मुश्किल आ हिन मुश्किल के केर हल कंदो हलो मुश्किल कुशा नबवी मस्जिद में वेठो आ हाली अर्ज था कयूंसि असां भी आयो अनस बिन मालिक आयो मुझे महबूब फरमायोसि पुट कीअं आयो आ बच्चा कीअं आयो आ अर्ज कई त या रसूल अल्लाह खूह खणायो थमे खूह खारो निकरी पियो आ पानी थोरो आ कुर्ब कयो किबला मुझी मुश्किल कुशाई फरमायो मुझे महबूब इए न चयुसि रब कौड़ो कयो आ मां कीअं मिठो कया रब थोरो कयो आ मां कीअं घणो कयास पर मदीने वारे फरमायोसि हल घबराए न तुझे खारे खूह के मिठो असां था कयूं तुझे थोरे पानी के घणो असां था बणायूं। सुभान अल्लाह। ओ मुरसल मिठा मुश्किल कुशा मुरसल मिठा मुश्किल कुशा मुश्किल कुशा ई कर अची हाजत रवा हिन हाल में हाजत रवा हिन हाल में हाजत रवा ई करे अची मुरसल मिठा मुझा महबूब अग में असां भी सगोरो पोया पियो वञे मुझे साईं जड़े अनस जे बाग में पंहिंजा कदम रंजीदा फरमाया पान फरमायूं ओ पुट खूह मां डोल भरे दे खूह मां पानी जो डोल भरे पेश कयो वियो मुझे महबूब उन में पंहिंजी लुआब शरीफ विधी पान फरमायो पुट इहो खूह में पानी हार वो साॻियो महबूब जे लुआब शरीफ वारो पानी अनस पंहिंजे खूह में लाथो खोड़ आशिक बीठा पान फरमायो हाने खूह मां डोल भरियो जॾहिं खूह मां डोल भरे ॿाहिरि कढो वियो ओ साईं नाले मिठे जा महिमानो ओ साईं गुलाम मुस्तफा साईं जी इज्जत करण वारो जियां जो मुझे हबीब जे आशिक डोल भरे आशिकन जे आडो पेश कयो अग में पानी थोरो हो खूह में पानी घणो थी वियो खूह जो पानी कौड़ो हो मोहम्मद मिठे जी मिठी लुआब पौंदी वयसि कौड़ो पानी मिठो बणजी वियो। मुश्किल हल करे त मदीने वारो साईं करे तव्हां मंझाए रब तो जो तव्हां मंझाए ये तव्हां सां गॾु वेठो आ पाण फरमाइनि था हयाती खैरुल लकुम
व ममाती खैरुल लकुम, मुझी हयाती ब्याह जे लाए भलिया, मुझो ज़ाहिरी विसाल अवां जे लाए भलो आ। अर्ज कयूं त क़िबला इहो वरी कीअं? पाण फरमायूं मां वेठो आहियां, मुंहिंजा दीदार था कयो, मुंहिंजी गुफ़्तार था ॿुधो। क़िबला अवां विसाल कंदो असांजे लाइ कीअं भलो हूंदो? पाण फरमायूं पुट इन जे करे भलो हूंदो जो अवां जा अमल मूं ताईं पेश थींदा। तव्हांजा भला अमल ॾिसंद में, मां मज़ार में शुक्र कंद में, अवां जा गुनाह पुॼंदा, मां तव्हांजे लाइ इस्तग़फ़ार पढ़ंद में, माफ़ी घुरंद में। ओ मुस्लमानो शुक्र कयो अल्लाह जो, जंहिं अहिड़ो महबूब ॾिनो आ जंहिंजे लाइ तुंहिंजी तकलीफ़ कल भी नागवार हुई, अज भी नागवारा। कबर में भी अची सणाई कंदो त क़यामत में भी सवली सणाई करे वेंदो। थोरो पानी घणो थी वियो, कौड़ो पानी मिठो थी वियो। छो त मुंहिंजो महबूब मिठो आ, मुंहिंजो महबूब मिठो आ। उन मिठे जे ज़िक्र ॿुधण सां तव्हांजो बि वात मिठो थिए थो अलाए कोन? सभई त ॻाल्हायो। रुगो रसूल पाण मिठो नाहे, उन जा बच्चा भी मिठा आहिनि। आहे या न आहे? मुस्लमानो मां तारीख़ जे ॿियनि किताबनि में भी पढ़ियो आ, साईं गुलाम मुस्तफा जेको मवाइज़ दाऊदिया किताब लिखियो आ, अगों मां पढ़ियो, नज़र मां गुज़रियो, हुसैन भी मिठो आ। थोड़ो ॻाल्हायो त सही यार। मुझो हुसैन भी, ओ न पूछिए के क्या हुसैन है, न पूछिए के क्या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। न पूछिए के क्या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। ये बात कितनी है हसी के कह गए मुईनुद्दीन, दीन की पनाह हुसैन है। मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। हुसैन जड़े मदीने मां मोकलाए पियो, अल्लाह या मोकलानी केरी न दुखी हुंदी। इन गोठ जो नालो छा आहे? ओ साईं मोहम्मद दाऊद जे गोठ अचण वारो। ओ सुणे मुफ्ती साहब जे गोठ जा रहवासियो, तव्हां के पंहिंजो गोठ छॾणु ॾुखियो लॻंदो आ। ॿुधाए त हुसैन जॾहिं मदीने मां लॾींदो हूंदो केॾो न ॾुखियो आ। रब जो कसम ओ जॾहिं अधु रात जो ओ मुझो हुसैन मदीने मां मोकलाए पियो, पंहिंजे घर वारनि खे चयई, हवेलियुनि वारनि खे चयई, सामान ॿधो, पंहिंजा सामान तैयार कयो, मां नाने खां मोकलाए अचा। जॾहिं मुंहिंजो मौला हुसैन पंहिंजे नाना जी मज़ार ते आयो, नाना जी मज़ार जे आॾो बीही अर्ज़ कयई त ओ नाना, तुंहिंजे कुलनि जो सवार हुसैन आयो आहियां। ओ मुंहिंजा नाना, तुंहिंजे झोलीअ में पलजण वारो हुसैन आयो आ। ओ मुंहिंजा नाना, उथ
थी अज मोकलाए तुझो हुसैन तुझे दीन जे खातिर तुझो मदीनो छड़ियूं तो वने पान महबूब खां मोकलाए नबवी मस्जिद में आया आशिक गॾु थी विया आशिक हुसैन जे आॾो अदब सां बाहूं ॿधी अर्ज़ पिया कनि त क़िबला मदीनो न छॾे मदीनो वीरान न कर तोखां पोइ मदीने में कहिड़ो मज़ो हूंदो तूं जो मोकिलाई थो मदीनो वीरान थी वेंदो रसूलुल्लाह जी सिक लॻंदी आ तुंहिंजो दीदार कंदा आहियूं रसूलुल्लाह जे गुफ़्तार जी सिक लॻंदी आ तुझी गुफ़्तार ॿुधंदा आहियूं मदीने वारे जो बचड़ो सभिनी खे मोकिलाए पियो भाकुर भरे ऐं रोए बि पियो ऐं चवे पियो त असांजी अल्लाह वाई आ असां वञी रहिया आहियूं जॾहिं मर्द ॿाहिर हुसैन खे इलाज पिया कनि मदीने जूं औरतूं अंदर हवेलियुनि में आयूं रोअन बि पियूं अम्मा ज़ैनब के भाकुर पाए गल गिराटड़ियूं पाए चवनि पियूं बीबी मदीनो छॾे न वञो असांखे तव्हांजी सिक लॻंदी आ वरी वरी तव्हांजे दर ते ईंदियूं आहियूं पर हुननि खे बि हुकुम आ ओ जड़ी मल हवेलियुनि खे ताला हणी हुसैन पंहिंजे कजावन ते सामान रखराया हीअं मदीने मां जड़ी मल मुंहिंजो हुसैन मोकिलाए हलियो हुसैन जड़ी मल मोकिलाए हवेलियुनि मां सामान खणी हीअं उठ कतारे हलण लॻो मदीने में मातम बर्पा थी वियो ओ जड़ी मल मदीने जे ॿाहिरां हिक नजर खणी हुसैन निहारियो पंहिंजे नाना ॾे निहारे इएं पियो चवे सलाम जद अमजद ऐ मेरा मुंह चूमने वाले मुझे दोषे नबूवत पर उठा कर घूमने वाले सलाम जद अमजद ऐ मेरा मुंह चूमने वाले मुझे दोषे नबूवत पर उठा कर घूमने वाले सलाम जद अमजद हुसैन मोकिलाए हलियो मदीने जे ॿाहिरां अब्दुल्लाह इब्न मुतीय मिलुसि अर्ज़ कई त क़िबला काॾे था वञो मदीनो छॾे काॾे था वञो पाण फरमायो ऐ इब्न मुतीया मूंखे नाने जे दीन बचाइण जे लाइ मदीनो छॾणो पइजी वियो आहे मुंहिंजो वञणु ज़रूरी थी वियो आहे इब्न मुतीया चयुसि क़िबला न वञजांइ इहे माण्हू बेवफा अथई तूं कूफे संभरियो आहे
तुझे भाव सा भलाई न कयूं, तुझे पीउ के प्यार को न ॾिनऊं। किबला मोटी पो हुसैन चयो वञणो आ मुंहिंजा सोना। उन अर्ज कयो त किबला वञी थो त भला इहा भलाई कयूं वञ। ए अॼु खूह मुंहिंजो आ, वारो मुंहिंजो आ, पाणी अॼु मां भरींदुमि। अॻे नलका न हूंदा हा, अॻे हैंड पंप न हूंदा हा, अॻे ट्यूबवेल न हूंदा हा, पाणी सवलो न हूंदो हो। हिक ॾींहुं खूह तां हिकिड़ा भरींदा हा, ॿिए ॾींहुं ॿियनि जो वारो हूंदो हो। जॾहिं इब्ने मुतीअ जो वारो आयो, खूह में पाणी थोरो आ, कौड़ो बि आ। इमाम हुसैन के चयईं त किबला पंहिंजे नाना जी सुन्नत अदा कर। जियां अनस जे खूह जो थोरो पाणी रसूलुल्लाह घणो करे ॾिनो हो, जियां उन खूह जो पाणी मिठो करे ॾिनो हुयई, अॼु मां इब्ने मुतीअ जे खूह जो पाणी मिठो बि बणाए ॾे त घणो बि बणाए ॾे। हुसैन चयसि बाल्टी भरे आ, बाल्टी इब्ने मुती भरे आयो। इं इमाम हुसैन उन में गुरड़ी करे ऐं उहो उन डोल में लाहे खूह में लारायूं। उन मां रब जो कसम आ बरकतुन वारे हुसैन जो, जियां जो लुआब वारो पाणी हुन में पयो, बरकतुन वारो पाणी बणजी वियो, थोरे मां घणो बणजी वियो। ऐं मिठे हुसैन जी मिठी लुआब जो पाणी उहो खूह में पयो त खूह जो खारो पाणी मिठो बणजी वियो। रसूल बि ताक़त वारो आ त उन जा बच्चा बि ताक़त वारा। रसूल करीम भी मिठो आ त उन जा बच्चा भी मिठा हन। त मुसलमानों अज मिठे महबूब जे मिठे मीलाद में आया आयो। जिक्र करे चो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। दिल सा जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। असां जो नबी ताकत वारो नबी आ। चो जेके मञो था चो असां जो नबी जोर सां। ओ सोना हजरत जाबिर बिन अब्दुल्ला खंदक जी खोटाई हले पई। अर्ज कयई त या रसूल अल्लाह अवां जे पेट मुबारक ते पत्थर बदल हन, अवां के भुख लगी आ। हे हजार असाबी खाटी खणी रहिया आहिनि, हिननि खे बि भुख लगी आ। इजाजत ॾियो मां घर वञा, जेको हाल आ मानी कराया अवां खाओ। मुझे हबीब फरमायस वन। घर आयो बकरी बीठी हुयस। ज़ाल के चयई बकरी मां कुहा बोड़ तू रधे मानी पचाए त महबूब जे दरबार में ॾई अचां। साईं गुलाम मुस्तफा वारन भी मदीने वारे जो मीलाद कयो आ। वाह वाह। इन्हें में छेला भी कुठऊं, पाडा भी कुठऊं, चांवर भी रधऊं। साईं तवां भी जाबिर जी सुन्नत अदा कई। अलाह कंदो न खुटंदो, अलाह कंदो ई ॻोठ वारा न खुटंदा। हे ॻोठ आबाद हूंदो
ए अलाह वारन जो मज़ारूं आहिनि, ए मस्जिद आ, ई मदरसो आ, इतों अॼु दिस्तारूं थियूं आहिनि। इंशाअल्लाह इन जो फैज़ परे परे ताईं पहुचंदो ऐं इंशाअल्लाह उहो फैज़ अवां जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। जाबिर सुहिणो आयो, बकरी कुठई, भाॼी घर वारी तैयार कई, उन जूं मानियूं बि थोरियूं पचराए, कुटी ठाहे, सरीद ठहराए, ढाकुअ में ॿधी मदीने वारे साईं जी दरबार में खणी आयो। मुझे महबूब पंहिंजे आशिकन के सॾु कयो, पाण फरमायो अचो मां मुहम्मद सां गॾिजी मानी खाओ। मुझे महबूब के वॾाई न हूंदी हुई, तकब्बुर न हुयो त को पाण अलॻि थांव में खाइनि, आशिकन के अलॻि ॾियनि। तंहिंजे करे गॾिजी खाइण मदीने वारे जी सुन्नत आहे, गॾु खाईंदा कयो। ओ जॾहिं जाबिर जा बचड़ा महबूबन जीअरा कया, जाबिर जे घर दावत थी त मुझे महबूब अटो भी थोरो ॾिठो, भाॼी भी थोरी ॾिठी, पाण फरमायूं त ॾहनि ॾहनि जो टोलो ठाहे वेहो त अवां के नंगर ॾींदा वञूं, थोरे भाॼीअ मां, थोरे मानीअ मां हज़ारे आशिकन के खाराए ढो करायूं। हिते भी वरी जेके खंदक खोटरनि पिया, पाण फरमायूं अचो मूंसां गॾिजी खाओ। थोड़ो ॻाल्हायो, मां समझी विया अवां थकिजी पिया आहियो, लाउड में भी मज़ो कोन्हे, ॿी महिल कयूं तो इन लाउड वारो, साॻियो त न आहे न गुज़िरियल साल वारो। हाँ अल्लाह वधाईंदुसि, ज़िक्र करे चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। पर मां भी छॾींदो मां कोन, असांजो पंहिंजो जलसो मल्हाइणो आहे। ज़िक्र करे चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। महबूबन फरमायो अचो मूंसां गॾिजी खाओ। तवज्जो आहे अलाए न, सभिनी जो तवज्जो आहे। मानी पई आहे, उहा कुटी भोरियल आहे, कुटी महबूब शौक़ सां खाईंदा। हाणे पाण फरमायो कुटी खाओ, बूटियूं खाओ, गोश्त खाओ, पर हॾा भञजो न, हॾा हिक जाइ ते रखंदा वञजो। जॾहिं मुझे महबूब पंहिंजे आशिकन सां गॾु कुटी खाई बस कई, ओ जेके बकरीअ जा हॾा आॾो रखिया विया, मुझे हबीब उन्हनि ते ताक़त वारो हथ घुमायो, जाबिर वारी साॻी बकरी उथी बीह रही। पाण फरमायो जाबिर काए घर हल। जाबिर अॻ में बकरी साॻी पोयां बे कंदी पई वञे। घर पहुतो, घर वारीअ ॾिठो, जाबिर हीअ असां वारीअ जहिड़ी बकरी काॾऊं आंदई। जाबिर चयुसि गौर सां ॾिस, असां वारीअ जहिड़ी न आहे, हीअ उहा असां वारी बकरी आ। घर वारीअ चयुसि कुही जो वएं, बोड़ रधराए, मानी भोराए, कुटी ठहराए खणी वएं। महबूबन खाधी, पाण फरमायो महबूबन वाकई खाधी, पर ताक़त वारो हथ जो घुमायूंसि, साॻी बकरी जीअरी थी कढ लगी आई आ। जाबिर जे घर वारीअ जो ताक़त ॾिठी, चई त कलमो पढ़ाए। मुड़स चयुसि पढ़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा। हेॾे होॾे हक़ मौजूद कोन्हे कोई ॿियो मबूद, माफ़ी क़ल्बी गैरुल्लाह ला इलाहा
घर वारीअ खे कलमो पढ़ाए मुसलमान बनाए। वेंदा आहियूं माण्हू मसालो पुछंदा आहिनि, साईं मुड़स घर वारीअ खे क़ुरान पढ़ाए सघे थो? अब आ मुड़स न पढ़ाईंदुसि ॿियो केरु पढ़ाईंदुसि? समझो था अलाए न? चई साईं पोइ उस्ताद जो थी पवेसि त? आवा चई साईं उस्ताद थी पवंदुसि पोइ ज़ाल बेअदबी करेसि त? अब पोइ बि उस्ताद बि हूंदुसि त मुड़स बि हूंदुसि न, पोइ छा आहे? छो बेअदबी कंदी? पोदरंदो ज़ाल जे लाइ हुन जे लाइ ॿ एतराम वारा रिश्ता थींदा, उस्ताद बि थींदुसि मुड़स बि थींदुसि। मुड़स ई त पढ़ाए सघे थो न, ॿियो केरु पढ़ाईंदो? त मुस्लमानो जाबिर पंहिंजी ज़ाल खे कलमो पढ़ायो, ज़ाल थियसि मुस्लमान। मुझे महबूब जाबिर जी बकरी जीअरी कई, असां दलील ॾींदा आहियूं त मदीने वारे साईं पंहिंजे अबे अमड़ खे जीअरो करे कलमो पढ़ाए पंहिंजे दीन में दाख़िल कयो हुयऊं। ऑब्जेक्शन लगायो वेंदो आ, चयो वेंदो आ त ईअं वरी कीअं हूंदो? महबूब जा पोइ अम्मा हज़रत अब्दुल्ला, हज़रत बीबी आमिना कब्रुनि में दफन थियल हुया, उहे महबूब कीअं जीअरा कया हूंदा? मारे अल्लाह जियारे नबी साईं ईअं कीअं हूंदो? मां तो चवां त ओ चरिया जेको जाबिर जा बच्चा जीअरा करे सघे थो, या जाबिर जी कुठल रधल पकल खाधल बकरी जीअरी करे सघे थो, त वो पंहिंजे अबे अमड़ खे बि जीअरो करे सघे थो। न समझो मुंहिंजी ॻाल्हि खे? अञा क़ुरान मो दलील खपेव? ॿुधंदो क़ुरान मो दलील? साईं ईमान अबवैन मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अब्बे ऐं अमड़ यानी ईमान वालिदैन मुस्तफ़ा ते असां जो अकीदो आहे त महबूब जा अबो अमड़ बि मुस्लमान हुया। चओ चओ महबूब जा अबो अमा मुस्लमान हुया। छो तव्हां आलिमन खां ॿुधो आहे त जॾहिं मुंहिंजा साईं पंहिंजे अमड़ जी जल जे पेट मुबारक में अञा 2 महीननि जा मस थिया, संदन बाबा साईं जहान छॾे विया। वरी जॾहिं मुंहिंजा महबूब 6 सालनि जा थिया त संदन जी जल अमड़ गुज़ारे वई। असां वटि त हू फितरत ते हुया, फितरत वारे दीन ते हुया, यानी हजरत ईसा अलैहिस्सलाम खां वठी मदीने वारे साईं ते विच में 500 सालन जो मुफ़ासिलो हुयो। इन विच में को पैगंबर को रसूल को नबी अञा आयो ही न हुयो। इहो विचों दौर खाली हुयो। उनखे फितरत वारो दीन चइबो आहे। मुस्लमानो अबे अमड़ शिरक न कयो, पर महबूब नंढड़ा हा, अमड़ गुज़ारे वई। अम्मा जे पेट में हुया त अबो गुज़ारे वियो। हाणे मदीने वारे साईं रब करीम खां दुआ घुरी त ओ मुंहिंजा मौला, मां पंहिंजे अबे अमड़ खे पंहिंजे दीन ते आणणु चाहियां थो। रब फरमायो जो मुंहिंजा महबूब पंहिंजे अबे अमड़ जे कब्रुनि ते वञी दुआ घुर, जीअरे थियण जो सुवाल कर। दुआ घुरण तुंहिंजो कम आ, तुंहिंजे अबे अमड़ खे जीअरो करणो मां अल्लाह जो कम आ। अम्मा आयशा सिद्दीका दी चवे, हज्जतुल विदा जे मौके ते वयासे त जॾहिं हजवन वारी जाइ ते पहुतासे, हजून लफ्ज़ा या हजवना वो साईं ॿुधाईंदो। हजून हजून लफ्ज़ा उते वादीअ में पहुतासे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाचीअ तां लथा रोअन पिया।
अम्मा आयशा अर्ज कयो त क़िबला छो था रो? पाण फरमायूं अम्मड़ जी याद आई आहे, मुंहिंजे अम्मड़ जी मज़ार हिते आहे। अल्लाह सुभान अल्लाह। त पाण फरमायो मुंहिंजे अम्मड़ जी मज़ार हिते आहे। वया पंहिंजे अम्मड़ जी मज़ार ते वञी रब करीम के अर्ज कई त मौला मुझी अम्मड़ जीअरी करे रे त कलमो पढ़ायांस। मुझे साईं कलमो पढ़ाए मुसलमान बनायो। अम्मड़ मज़ार में वही वरी महबूब जड़े मोटिया त खुश थींदा पिया अचन, खिलंदा पिया अचन। अम्मा आयशा अर्ज कयो त या रसूल अल्लाह खिलो था, खुश थियो था, छा ॻाल्हि आहे? पाण फरमायो मुंहिंजी अम्मड़ खे अल्लाह जीअरो करे कब्र मां ॿाहिरि कढियो। मुंहिंजी अम्मड़ ॿाहिरि आई, कलमो भरे वरी पंहिंजे कब्र मुबारक में हली वई। ओ मुसलमानो, अल्लाह ताला कुरान में फरमायो व इज़ क़तलतुम नफ्सन फद्दारतुम फीहा वल्लाहु मुखरिजुम मा कुंतुम तक्तुमून फकुलना द्रिबू बिबादिहा कज़ालिक युह्यिल्लाहुल मौता वयुरीकुम आयातिही लअल्लकुम तअक़िलून। मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं आमील क़त्ल कयो वियो हो, कुठो पियो आहे। हाणे केरु ॿुधाए त हिन खे कंहिं कुठो आहे? आमील जो सौट जंहिं क़त्ल कयो हो उहो कातिल पाण ई फिर्यादी थियो। मूसा अलैहिस्सलाम वटि आयो। मूसा अलैहिस्सलाम खे चई त क़िबला मुंहिंजे सौट खे अलाए कंहिं मारियो आहे, लाश रस्ते ते पियो। सलाम अल मुख्तसिर अल्लाह साईं ॾे वयो। रब साईं फरमायुसि मूसा गऊं वठ, उनखे ज़िब्ह कर, उन जी गोश्त जो टुकड़ो वञी हणेसि, पोइ आमील जीअरो थींदो, पाण ई कातिल जो नालो ॿुधाईंदो। मूसा अलैहिस्सलाम आयो, अल्लाह जे फरमान मुताबिक़ गऊं वरतई, उनखे कुठई। हज़ारे माण्हू बीठा हा। मुसलमानो उन जे रान जो टुकड़ो कटियई, या किताबनि में आयो ज़ुबान जो टुकड़ो कपे। हाणे उन कुठल आमील जे मथां रखियई, आमील जीअरो थी पियो। हाणे मूसा अलैहिस्सलाम हीअं ख़ल्क़ बीठी हुई, आमील जो जीअरो थियो। चईंसि आमील ॿुधाए तोखे कंहिं कुठो आहे, तोखे कंहिं मारियो आहे? उहो कुठल जीअरो थी हीअं ख़ल्क़ ॾे निहारे निहारे ओ हीअं पंहिंजे सौट ॾे हथ खणी चई त मूंखे हिन मारियो आहे, दौलत जी लालच में अची क़त्ल कयो हो। कातिल पकड़जी पियो, पर ॻाल्हि करण जो मक़सद इहो आहे त जॾहिं गऊं जे गोश्त जे टुकड़े में रब एॾी ताक़त रखी आहे जो मुअल आमील जीअरो थी सघे थो। अरे गऊं जे गोश्त में एॾी ताक़त जो मुअल खे लॻे जीअरो थी वञे। ॿुधाए त रब करीम मुहम्मद मिठे जे ज़ुबान में केॾी न ताक़त रखी हूंदी। मुंहिंजो महबूब मुअन खे जीआरे मुआ जीअरा न थियनि। ॻाल्हायो हो यहूदी पे आयो न, साईं जन फरमायसि कलमो पढ़। चीज़ें शर्त आहे। पाण फरमायसि कहिड़ो? चओ। साईं मुंहिंजो शर्त आहे, मुंहिंजी न्याणी गुज़ारे वई आहे, ॾाढी सिक लॻी आहे,
जियरी करे दे अल्लाह जो नबी आ कलमो पढ़ा पाण फरमाइश पढ़ंदे आदे वाह दुआ हल न्याणी जियरी करे दे साईं जन फरमाइश हल हल वो यहूदी हले तो मुझो महबूब गड वञेस तो आशिक चयो आ जिते भी जनाब आला कदम पाक पाए विया जिते भी जनाब आला कदम पाक पाए विया जिते भी जनाब आला कदम पाक पाए विया उते अणमया तुराए खुशबू खिंडाए विया जिते भी जनाब आला कदम पाक पाए विया जिते भी जनाब सिधा उन छोकरीअ जे कबर ते आया पीउ चयो त किबला हीअ मुंहिंजे न्याणीअ जी कबर आ रब जो कसम आ मदीने वारे साईं कबर ते भी छोकरीअ जो नालो वठी सॾु कयो अरे जेका कबर में पूरल हुई तव्हां आलिमन खां ॿुधो आ अलाह न कबर में जॾहिं माण्हू दफ़न थींदो आ पहिरियों पहिरियों कबर में माण्हूअ जूं अखियूं फिसंदियूं हल उन खां पोइ पेट फाटंदो आ टिन ॾींहंनि में सियारे जी मौसम में पेट फाटण में 3 ॾींहं लॻंदा हल सावण जी मौसम में 24 कलाकनि में मुर्दे जो कबर में पेट फाटंदो आ उहा छोकरी कबर में गरी वई आ हॾा थी वई आ पर मुंहिंजे महबूब जो सॾु थियुसि कबर में उहा छोकरी जियरी थी साॻियो जिस्म ठही आयुसि ओ मुसलमानो छो न जियरी थे जंहिं महबूब जो सॾु लथल सिज खे थे सिज मोटी टेपरीअ ते अचे जंहिं महबूब जो सॾु चंड के थे चंड ब टुकड़ा थी जमीन ते अचे उन महबूब जे सॾ सां कीअं न कबर मां छोकरी जियरी थी ॿाहिरि निकिरींदी छोकरी हदीस में आयो आ थी छोकरी अंदरों कबर मो ये निकरंदी भी पई अचे ऐं चवंदी पई अचे लब्बैक या रसूल अल्लाह तव्हां बि चओ लब्बैक या रसूल ज़ोर सां चओ लब्बैक या हुई यहूदीअ जी न्याणी पर कीअं ख़बर पयसि त मूंखे रसूलुल्लाह सॾे थो अरे कबर वारी छोकरी यहूदीअ जी धीउ हुन रसूलुल्लाह करे कॾहिं सॾियो ई न हुयो पर कबर मां निकिरे पई चवंदी पई अचे लब्बैक या रसूल अल्लाह अरे कबर वारा लब्बैक या रसूल अल्लाह चवनि त गुनाह न आहे जेकर असां बि लब्बैक या रसूल अल्लाह चयोसीं त को गुनाह न आहे छोकरी निकिरी आई मुंहिंजे महबूब जे आॾो अची बीठी पाण फरमायोसि पुट तुंहिंजो पीउ बीठो आहे ॾाढो परेशान आहे इन सां मिल इन सां ॻाल्हाएसि पर रुगो मिलण न पर पाण फरमायोसि ओ न्याणी मां मुहम्मद जी तोखे मोकला जेकॾहिं कब्र में न वञे मोटी पंहिंजे पीउ सां घर वञे मुंहिंजी तोखे इजाज़त आहे कुराड़ा चओ त सुभान अल्लाह नौजवानो तव्हां चओ सुभान अल्लाह भला हाणे कुराड़ा ऐं जवान गॾिजी चओ सुभान अल्लाह केॾो मज़ो कयूं वेठा आहियो हरूभरू पंहिंजो जलसो था विञायो चओ सुभान अल्लाह छोकरी घर वेंदी असांजो नबी पावर वारो नबी आहे चओ असांजो नबी
पावर वारो नबी आ, ताकत वारो नबी आ। मुसलमानों से ताकत वारे नबी जे अचण जे खुशी में जुलूस था कढूं, ऑब्जेक्शन छो था कढो? केड़े असाबी जुलूस कढिया? अरे भाई यो जो तवा कराची को इस्लामाबाद वया यो केड़े असाबी कढियो? थोड़ो गालायो तो सही। असा बिना पो भी अल्लाह रसूल जी राह में तो निकरूं था। तवा न राहे खुदा न राहे रसूल। उते वो कैपिटल सिटी आ, दारुल हुकूमत आ। उते बुहारी दार अलग रखियल आहिनि, वणन के पानी ॾियण जे लाइ अलग रखियल आहिनि, काकूस साफ करण जे लाइ उतों सरकारी मुलाजिमन, हितों सीड़ जी उते रोडन के बुहारी पिया था ॾियनि। अलाह को सवा ॿिए को न वठो। ऐं उते वरी उन्हनि में अन्न पिया था विरहाइनि, राशन, चांवर, अटो, गिहु, लूण, मिर्च, चांहि, पती। अड़े चवंदा जो अलाह को सवा ॿिए को न वठिबो आहे। वरी ॾिस त सभई सर पिया था कनि, मूंखे ॾे, मूंखे ॾे, मुझे दे दो, मुझे दे दो। अलाह वारनि को न वठंदो त पोइ इहो पाण में हिक ॿिए को पिया पटींदो सटींदो। अलाह वारनि को वठो त हर गंज थी वञेव। हे अलाह वारनि जे दर्जा, हे जेके मंगता वेठा आहिनि, ॾिस त अल्लाह ताला हिननि खे ॾिनो आ या न ॾिनो आ? जेके अञा खुटल आयो, अॼु ॾिसो त रब तव्हां जूं झोलियूं कीअं थो भरे छॾे। सभई ज़िक्र करे चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा मुझे महबूब फरमायस छोकरी घर वञी त मुंहिंजी मोकल थई। चई त किबला घर को न वेंदमि, पाण फरमायोसि छो न वेंदीअ? अर्ज कई त किबला घर कीअं वञा? कबर में मुझे रब मुखे अबे अमड़ खां वधीक प्यार ॾिनो आ। मुझो रब मेहरबान आ। ओ मुसलमानो, उहा छोकरी मोटी कबर में वई, उन यहूदीअ के मुझे हबीब फरमायो हाणे कलमो पढ़ी मुसलमान थी। पाण फरमायो किबला पढ़ायो, पाण फरमायो से पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। छा हुकुम आ? अञा ॿुधायो या बस कयो? सच ॿुधायो। हो त जेके भित को परियों ॼण हद कढी वेठा आहिनि, इहे चवंदा बस कर त भलो आहे। जेके चवंदा बस कर त हथ मथे खणो, मान सां मूवी भरजेव थी। उहे बि वीचारा नज़े भुल में बि न चवनि पिया अञा ॿुधाए। ईअं न भा? हा, ईअं थियो बा सारे 10 मुहर्रम ते मौलवी भी सही शल न कंहिंजे कढ पवन न। 10 मुहर्रम ते मौलवी साहब तकरीर करे करे न पियो मज़ो अचे त पोइ चइबा जेके हुसैन जो पासो आयो त मथे खणो, माण्हुनि मथे कयो। चई जेके यज़ीद जो पासो आयो त मथे खणो, सभिनी हथ मथे कयो। हाणे इहो भुलाईंदा जो माण्हुनि खे त माण्हू त भुलबा, मौलवी शल न भुलाइनि न बाबा। हे मौलविन त माण्हू भुलाया आहिनि। ॻाल्हायो। हे जेके वीचारा विया आहिनि घर ॿार छॾे, उन्हनि खे चयूं त 3 ॾींहंनि में मोटूं था। यको वेठा आहिनि, वेठा बि न आहिनि साईं। मींहुं थो वसे त सॼो रोडनि जो पाणी हुननि जे हेठां। अहिड़ी हालत थी अथनि। सो मुस्लमानो शुक्र कयो जो अलाह साईं असांखे पंहिंजे मुल्क पाकिस्तान असां सचो कयो आहे। असां पंहिंजे मुल्क जा ख़ैर ख़्वाह, असां फ़क़ीर न, असांजो सियासत सां वास्तो न, असांजो कंहिं लालच सां वास्तो, असांजो वास्तो मदीने वारे साईं सां आहे।
अचो त हदीस मां अवां के महबूब जे मीलाद जे खुशी वारे जुलूस जो सबूत पेश करे छड़िया। ॾाढा नचे सुभान। महबूब मक्के में अम्मा आमिना जे बतने अतहर मां ॿार अचे त वो मीलाद आहे। जेकर मक्के मां 53 सालन जी जमार में मथे वञे रब ॾे त वो मेराज आहे। असां जश्न ईद मीलादुन नबी भी मल्हाईंदा आहियूं त जश्न ईद मेराजुन नबी भी मल्हाईंदा आहियूं। अमड़ जे पेट मां अचे त उहा ईद मीलादुन नबी आहे। जेकॾहिं मके मां मथे वञे त उहा ईद मेराजुन नबी आहे। चयो वेंदो आहे जुलूस छो था कढो, पर मां थो चवां सही मुस्लिम शरीफ जी हदीस मुबारक बीठी आहे। महबूब मके में अचे तब खुशी करण जायज़ आहे। जेकॾहिं मुंहिंजो महबूब मके मां हिजरत करे मदीने पुजे तॾहिं बि खुशी करण जायज़ आहे। जिते महबूब अचे उते खुशी करण ज़ोर सां ॻाल्हायो जायज़ आहे। मुंहिंजा महबूब पंहिंजा आशिकाग में मदीने मोकिलियऊं। आशिकाग में मदीने मोकिलियऊं। तव्हां हलो असां अचूं था।